खण कादिर किलेशन हाणे भजंदा धारिया अॼु या सुभाणे सॼी क़ौम तोखे चवे पई तोखे कारी मोरी सॾे तव्हांखे यादि रहे त 1980 में NSS वारनि महिराणा हॉस्टल LMC ते कब्ज़ो कयो बाद में 1985 में डॉक्टर कादिर मक्सी कब्ज़ो छॾायो डॉक्टर कादिर मक्सी खे एॾो त वेझे खां ॾिठो आहे जंहिंजी बहादुर जो मिसाल शायदि मूंखां सवाइ केरु थियो आहे उहो केॾो बहादुर आहे केॾो खिलानर आहे हे मुंहिंजे ख़्याल में NSS वारनि जी बदनसीबी हुई त डॉक्टर कादिर मक्सी LMC में मूंखे उहो ॾींहुं बि यादि आहे त डॉक्टर अज़ीम आलमाणी खे NSS वारनि हिते गेलियो ऐं ऑफिस मां गले मां वठी त गेले आयासीं इन मेन गेट ते डॉक्टर कादिर मक्सी हितां वञी फायर कया ऐं ज़िंदगी बचाई इहे ॾींहं मूंखे हमेशह यादि रहंदा आहिनि डॉक्टर कादिर मक्सी जैसे नालो आहे LMC जो नालो आहे जैसे डॉक्टर कादिर मक्सी जो नालो बि रहंदो डॉक्टर कादिर मक्सी जो हिते मां मिलणु ईंदो हुउसि उहे ॾींहं मूंखे कॾहिं मां विसारे न सघिया उहे मुंहिंजा गोल्डन ॾींहं हुया उहे हमेशह यादि रहंदा सुठनि लफ़्ज़नि में यादि थैंक यू